अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम ब्यूरो टाइम सां गॾु अज़हर गुल सरकी हाज़िर आहियां। असांजो अॼोको प्रोग्राम जैकबाबाद ज़िले जो हिकिड़ो अहम तरीन तालको ठुल उहो तालको आहे जेकॾहिं ईअं चइजे त सिंध में जेकॾहिं चटाभेटी कराइजे त ठुल तालको सभिनी खां अॻु हूंदो हर मामले में। उहो भले तालीमी लिहाज़ खां हुजे, शऊरी लिहाज़ खां हुजे या ॿियो सियासी एक्टिविटी हुजे, मुख़्तलिफ़ हवालनि सां ठुल पंहिंजी अलॻि हिकिड़ी सुञाणप रखे थो। हितां जा माण्हू ॾाढा बाशऊर आहिनि ऐं इल्मु दोस्त माण्हू आहिनि। हिते अदब ॾाढी तरक़ी कई आहे। उनजो इहो वाज़िह सबूत आहे त जग मशहूरु शाइर अब्दुल करीम गदाई साहब जी बि ही जनम भूमि आहे। हिन शहर में उहो पैदा थियो, जंहिंखां पोइ कुझु अरसे खां पोइ उन हालतुनि जे सबबु मजबूरियुनि जे सबबु उनखे लॾे अची जैकबाबाद में रहणो पियो, पर उनजी बि जनम भूमि ही आहे। हितां जा माण्हू ॾाढा इल्मु दोस्त आहिनि, पर अफ़सोस जो हिते जेके अख़्तियार धणी आहिनि उन्हनि जी कनलाटार आहे या उन्हनि जी बेध्यानी आहे या मुजरमानी गफ़लत जेकॾहिं चइजे तॾहिं बि ग़लति न हूंदो त हिते उहो तालीमी मयार जे हवाले सां उहो नज़र नथी अचे उहा शइ जेका हुजणु खपे। असां हिन वक़्तु बि ठुल जी शाह अब्दुल लतीफ़ लाइब्रेरी वारी इमारत में मौजूदु आहियूं। उते मौजूदु माण्हुनि सां ॻाल्हाईंदासीं त अॼोकी रैली उन्हनि जी कहिड़े मक़सदनि ख़ातिर हुई। तव्हां महिरबानी करे ॿुधायो त अॼोकी रैली तव्हांजी कहिड़े मक़सदनि जे ख़ातिर हुई? अहम इशूज़ आहे, ही वॾी दहशतगर्दी आहे जे पघारूं खणनि पिया उस्ताद पर स्कूल बंदि पिया आहिनि ऐं लखे रुपया पघार खणनि था पर स्कूल में हिकु बि उस्ताद कोन्हे। ऐं असांजे इलाइक़े जे अंदरि त स्कूल त ठहनि था पर उहे वॾेरनि जो ओताकू ऐं वॾेरनि जा मेहन जा वाड़ा लॻाए पिया आहिनि, जंहिंजे ख़िलाफ़ ठुल शहर जे सुञाणंदड़नि काफ़ी भेरा मुज़ाहिरा कया आहिनि, काफ़ी भेरा उन्हनि एहतिजाज कया आहिनि। स्कूल हिकु ओताकू लॻी पियो आहिनि, वॾेरनि जा जेका आहे सो गुदाम उन्हनि जा लॻाए पिया आहिनि। असीं उन्हनि जी निशाइदी करण लाइ तयारु आहियूं। सिंध नेशनल पार्टी जा कारकुन या सुञाण धुरियूं असीं वॉलंटियरी तौर ते उहे स्कूल ॾेखारण लाइ तयारु आहियूं। जेके गुदाम लॻाए पिया आहिनि उहे स्कूल ॾेखारण लाइ तयारु आहियूं, जिथे सरदारनि वॾेरनि नवाबनि जा कुता ॿधा पिया आहिनि। उन करे असीं शुक्रगुज़ार आहियूं ऐं असीं वरी बि अपील कंदासीं पंहिंजे सहाफ़ी दोस्तनि खे त इल्मु हिकु शऊरी नुक़्तो आहे ऐं अव्हां कलम धणी आहियो, अव्हां इल्म सां इंसाफ़ करियो, अव्हां अवाम सां इंसाफ़ करियो। हिकिड़ो बारिश शख़्स हिते मौजूदु आहे, उन सां बि ॻाल्हाईंदासीं। तव्हां महिरबानी करे इहो ॿुधायो त अॼु हिन ठुल शहर में हिकिड़ी जागरता रैली कढी वई आहे, उहा कहिड़ा मक़सद हुआ उनजा? कारण इहो आहे त तालीम जी तबाही ऐं तालीम जा उहे ज़िम्मेदार शख़्स जेके तालीम जे तबाही में सिंध जे तबाही में शामिलु आहिनि। उन्हनि मां पहिरियों कारण जेको ख़ासि आहे उहो आहे ब्यूरोक्रेसी ऐं सियासतदान। पहिरियों किरदारु आहे सियासतदान जो जेको ब्यूरोक्रेसी खे हलाईंदी आहे। जेकॾहिं सियासतदान ब्यूरोक्रेसी खे हलाइणु ॼाणे त मां नथो ॼाणा त को स्कूल सिंध जो बंदि थी सघे थो। असुल में छा आहे, इन जा कारण मेन इहे आहिनि, उन्हनि जा रखियल जेके ऑफिसर आहिनि उहे उन्हनि ताईं जेको गिव टेक वारो मसइलो आहे उहो हले थो। इन जे लाइ असांजा ग़रीब सिंध जा अबोझ ॿचड़ा उहे तालीम खां रहिजी था वञनि। उहे पंहिंजे गवर्नमेंट स्कूल में पढ़ाइनि था, उते जेकॾहिं उस्ताद ड्यूटी न करे, ऑफिसर उनजी विज़िट न करे, इन जे लाइ उहा तालीम जी तबाही जो कारण बणिजी सघे थो। अमीरनि जा ॿार प्राइवेट स्कूल में तालीम त पिराए सघनि था, उहे उनजा ख़र्चात बर्दाश्त करे सघनि था। हिकु ग़रीब जो ॿारु, हिकु रेड़ी हलाइण वारे जो ॿारु, हिकु मांडली हिकु दुकानदार जो ॿारु उहो किथां एॾो अफोर्ड करे सघंदो। इन जे लाइ असां पंहिंजे मुल्क जे उन्हनि हुकुमराननि ताईं इहा ॻाल्हि पहुचाइणु चाहियूं था। जेकॾहिं उहे पंहिंजे सिंध सां, पंहिंजे मुल्क सां असुली ध्यानदारी सां कमु करणु ॼाणनि था, उहे त तालीम ते ज़ोर ॾियनि जीअं असांजो मुल्क, असांजी सिंध तरक़ी करे सघे। सियासी पिंजोड़ में जकड़ियल ही निज़ाम, उते इंसाफ़ ॾाढो मुश्किल बणिजी वियो। तव्हां मज़हबी दुर सां वास्तो रखो था, महिरबानी करे इहो ॿुधायो त अॼु हिन ठुल शहर में हिकिड़ी जागरता रैली कढी वई, उन रैली जा कहिड़ा मक़सद हुआ? सर अल्हम्दुलिल्लाह बिस्मिल्लाह रहमान रहीम। असांजो मक़सदु इहो ई आहे त तालीम आम थिए, ग़रीबनि में तालीम मुफ़्त थिए ऐं जेके स्कूल आहिनि, जेके वॾेरनि जी ओताकूं लॻियूं पियूं आहिनि, वॾेरनि जा मेहन जा वाड़ा लॻा पिया आहिनि, वॾेरनि जा गुदाम लॻा पिया आहिनि। असां महिरबानी करे अर्ज़ु कयूं था हुकुमराननि खे त पंहिंजा मेहन जा वाड़ा ऐं जेके गुदाम कया अथऊं इहे ख़तमु करे ग़रीबनि खे तालीम आम करनि ऐं पैसो ग़रीबनि न जो तालीम ॾियनि जा उनजी फीस भरे सघनि। ऐं हर उस्ताद जेको प्राइवेट स्कूल आहे उन में तालीम पंहिंजे आराम सां ॾिए थो, टाइम करे थो। भई स्कूल में वञनि था, अंग्रेजी स्कूल में या प्राइमरी वञनि था, सिर्फ़ु सही करे त पोइ कोई हुते हाज़िर न आहे उस्ताद। असां हाणे बि अर्ज़ु कयूं था दोस्तनि खे त साथ ॾिनो, असां हर प्रोग्राम में गॾु आहियूं इंशाअल्लाह। समूरे जो समूरा जेके तालीमी इदारा आहिनि उन्हनि जूं जेके ख़ासि तौर ते इमारतूं आहिनि उहे तबाह हाली खे पहुतल आहिनि, जंहिंजी हालत बहितर आहे उहो या वरी उहे मेहन जा वाड़ा आहिनि या वॾेर की ओताकूं बणियल आहिनि, उन्हनि खे आजो कराइणो पवंदो। हिकु ॿियो दोस्त हिते ठुलवासी मौजूदु आहे, इहो ॿुधायो महिरबानी करे
त तव्हां सम्झो था त अहिड़े क़िस्म जी जागृता रैलियुनि कढण सां को हिन शहर वासियुनि में अञा शऊर उजागर थींदो या को तालीम जे लाइ तालीम खे हथी मिलंदी? जंहिं क़ौम जी जेको जो तालीम खसी वेंदी आहे उहा क़ौम बर्बाद थी वेंदी आहे। असां चऊं था त हिते जेको तालीम ते अरबें रुपया हर साल बजट जेको जो तालीम ते ख़र्च कई थी वञे पर उनजो रिज़ल्ट असांखे कोन थो मिलियो वञे। हिते असां ॾिसूं था त हर स्कूल में कंहिं स्कूल में कुता पिया भौंकनि, कंहिं स्कूल में जे अंदरि गॾ ॿधा पिया आहिनि, को स्कूल जेको जो माल जो वाड़ो लॻो पियो आहे, उस्ताद पंहिंजे धंधनि ऐं पंहिंजे कारोबार में लॻा पिया आहिनि। ऐं उस्ताद हज़रात खे बि मां इहो अपील कंदुसि त हू पंहिंजे स्कूलनि में वञनि, उतां जे ॻोठाणनि जे ॿचड़नि खे वञी तालीम ॾियनि। जे तालीम असांजी न हूंदी त असां तबाह ऐं बर्बाद हूंदासीं। तालीम हूंदी त असां कंहिं न कंहिं मोर्चे ते पंहिंजो जेको जो केस जेको जो सिंध जो विड़ी सघूं था पिया। हिकु ॿी कंहिं सियासी पार्टी जो वर्कर हिते मौजूदु आहे, उन जी बि राय शामिलु कंदासीं त हिते बाशूर माण्हुनि जो शहर आहे ठुल्ह हमेशह इन ॻाल्हि में अॻिभरो रहियो आहे त तालीमी मयार खे बहितर करण जे लाइ उन्हनि पंहिंजा असराइता किरदार अदा कया आहिनि। हिकु ॿियो सियासी वर्कर, तव्हां इहो ॿुधायो महिरबानी करे त अॼु ठुल्ह शहर जे वासियुनि पारां हिकिड़ी जागृता रैली कढी वई आहे। तव्हां नथा सम्झो त इहा रैलियुनि वारो सिलसिलो या इहा जागृता वारो मुख़्तलिफ़ तरीक़नि सां जागृता आणिजे त जीअं हितां जा माण्हू तालीम दोस्ती जे लाइ जागी पवनि, उहे उताकूं बणियल स्कूल आज़ाद थियनि। असांजी सिंध जी तालीम ख़ासि करे असांजो क़बाइली इलाइक़ो आहे, जिथे असां ठुल्ह जकाबा जहिड़े सरदारी निज़ाम जहिड़े शहरनि में रहूं था, जिथे असांजे तमामु तालीम ज़ीरो आहे। ऐं मां तव्हांजे हिन सिंध टीवी जे तसस सां इहो सिंध में पैगाम पहुचाइणु चाहियां थो त असीं उन इलाइक़े में रहूं था जिथे पढ़ाइणु ग़रीब जो गुनाह में शामिलु हूंदो आहे। हितां जा सियासतदान या वॾेरा पंहिंजे ॿारनि खे अगरि असांजे हिन स्कूलनि में मोकिलनि त उन्हनि खे इहा क़दुरु हूंदो त वाक़ई पढ़ाई छा शइ आहे। उन्हनि जा ॿार ॿाहिरि मुल्क या कराची में ॿियनि शहरनि में पढ़नि था, सो इन जे करे उन्हनि खे तालीम जी क़दुरु कोन्हे। ऐं स्कूलनि खे जेके उन्हनि जा मास्तर आहिनि या त उन्हनि जा मुंशी आहिनि या उन्हनि जा कमदार आहिनि, इन जे करे स्कूल असांजा बंदि पियल आहिनि, या त स्कूल उन्हनि जा ओताक आहिनि या त स्कूल में को जमादार कमदार वेठो आहे या मेहन जा वाड़ा आहिनि त ही स्कूल बंदि पियो आहे, ही स्कूल ओताक आहे। जेकॾहिं इहा अॼोकी रैली सिर्फ़ु रैली न हुजे, इन में ऐं सिंध टीवी वारनि खे गुज़ारिश कंदुसि त इन जा पाबंद हुजनि। ऐं असांजो अॼोको मीडिया असांजो हथियार आहे, तलवार आहे। जेकॾहिं ही तलवार ॿाहिरियाड़ी में स्कूलनि में घुमियो त इनशाअल्लाह घोसड़ू उस्ताद पंहिंजे स्कूल में डेली वेंदा, न त असांजी जेकी इहा तबाही आहे इन में असां सभु सियासी वर्कर, नुमाइंदा, सिंध जो मुख़्तलिफ़ माण्हू जेके मुलविस थींदासीं ऐं ॾोह में शामिलु हूंदासीं। जे हिकिड़ी सोच आहे, वॾेर की सोच आहे त ग़रीब पढ़ियो वॾेरो अड़ियो, जेकॾहिं भोतार पढ़ियो त ॿेड़ो ई बुड़ियो। हिकु ॿियो अदब दोस्त शख़्स हिते नज़र आयो आहे, उन सां ॻाल्हाईंदासीं त उहो कहिड़ी राय रखे थो। तव्हां ॿुधायो त हिते तालीमी निज़ाम खे बहितर बणाइण जे लाइ या तालीमी शऊर उजागर करण जे लाइ कहिड़ा उपाउ वठणु घुरिजनि? साईं, हिकिड़ो त इहो पासो आहे जेको तव्हां वरितो आहे, ऐं ॿियो पासो पेरेंट खे वठिणो आहे ऐं टीचर्स खे वठिणो आहे, रियासत खे, पंहिंजो सियासी कारिंदनि खे, इन सभिनी खे गॾिजी करे किरदारु अदा करिणो आहे। ऐं मां सम्झां थो नामुमकिन न आहे, हीउ मुमकिन आहे। अहिड़े क़िस्म जा जेकॾहिं तव्हां प्रोग्राम्स कयो था त मां सम्झां थो असां तालीम खे बचाए सघूं था, असां पंहिंजे बचनि जो आईंदो बचाए सघूं था। ऐं हिन वक़्तु इहा सूरत हाल आहे, भोतार की सियासत आहे, भोतार की सियासत जी जेका इन्वॉल्वमेंट आहे हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे मायूस कुन आहे। मां सम्झां थो असां पंहिंजे तइलीमी मयार खे बहितर न बणाए सघंदासीं, असां पंहिंजे बचनि जो आईंदो बहितर न बणाए सघंदासीं। ऐं जेकॾहिं को सख़्तु क़दम खयासीं, अॻिते निकितासीं, रोडनि ते आयासीं, रस्तनि ते आयासीं, मीडिया अहिड़े नमूने पंहिंजो किरदारु अदा कयो त मां सम्झां थो असां पंहिंजी तइलीम बचाए सघंदासीं, वग़ैरह को रस्तो कोन आहे। ऐं मां पाण पंहिंजो टीचर आहियां, शहर में मुंहिंजो स्कूल आहे। तव्हां हलो तव्हां ॾिसो, मोहतरमा जी शहादत खां पोइ इहा सूरत हाल आहे जो स्कूलनि जा दरियूं फर्नीचर सॼो साड़े वियो, तबाह कयो वियो। ऐं हिन वक़्तु ताईं उन्हनि खे उन फर्नीचर न ॾेई सघिया आहिनि, दरवाज़ा न ॾेई सघिया आहिनि, दरियूं न ॾेई सघिया आहिनि। हाणे सिक्योरिटी स्कूल खे न हुजे त उते ॿारु कीअं ईंदो, कीअं पढ़ंदो? ठीकु आहे, उस्ताद घोस्ट आहे ऐं मां हिन ॻाल्हि जो हिकु पंहिंजो हामी आहियां, मां मञां थो हिन ॻाल्हि खे, उस्ताद घोस्ट आहे, पर तव्हां स्कूलनि खे बि सहूलियतूं ॾियो। ऐं उस्ताद घोस्ट छो आहे? जेकॾहिं ऑफिसर असांजो जेकॾहिं कामोरो
जेकॾहिं हू पंहिंजो ऑनेस्टली जेकॾहिं हू पंहिंजी ड्यूटी अदा कंदो, मां सम्झां थो उस्ताद खे ताक़त ई कोन्हे, हू स्कूल खां पंहिंजो अवॉइड कंदो या स्कूल खां गैर हाज़ुर रहंदो। हिकु ॿियो कॉम्परस्त धुर सां वास्तो रखंदड़ हिते मौजूदु आहे, जंहिंजो कॉम्परस्त हिकिड़ी पार्टी सां तालुक़ु आहे। तव्हां ॿुधायो त अक्सर करे तालीमी इदारनि में जेके कॉम्परस्त पार्टियूं आहिनि उन्हनि ते इहो इल्ज़ाम आहे त उहे तालीम जी बहितरी बजाए उहे अजायो जे हड़तालनि एहतिजाजनि में नौजवाननि जो जेको मुस्तक़बिल आहे उहो अंधेरो पिया कनि। इहो असुल में इल्ज़ाम ग़लति आहे, छो त जॾहिं खां ही मुल्क क़ाइमु थियो आहे, तव्हां ॾिसो असां जंहिं इलाइक़े में बीठा आहियूं, ही इलाइक़ो कामरेड मोहम्मद अमीन खोसे जो इलाइक़ो आहे, ही इलाइक़ो अब्दुल करीम गदाई जो इलाइक़ो आहे। त अॼु खां असां हिकु सदी अॻु में वञूं था त हिते तालीम केॾी न हुई, ऐं उन टाइम बि हिते रड़दा हुआ त बाबा तालीम, छो त तालीम इंसान जो बुनियादी हक़ आहे ऐं पंहिंजो हक़ घुरणु को ॾोह न आहे। हक़ जेकॾहिं कंहिं ॾाहे जो कोल आहे त जेकॾहिं पिनण सां नथो मिले त पंहिंजो हक़ आहे त उहो छिनण सां वठिबो आहे। सो इंसान जो बुनियादी हक़ ॼाए ॼम खां वठी तालीम आहे, पर अफ़सोस सां चवणो थो पए त हितां जा मौजूदा हुकुमरान जागीरदार निज़ाम सरदारी निज़ाम हू नथो चाहे त को हारीअ जो ॿारु पढ़े ऐं मूंसां अखि में अखि मिलाए सघण जी सघ रखे। इन्हीअ जे करे तालीम जी तबाही जो जेको कारण आहे उहो सियासी सिफ़ारिशी कल्चर आहे ऐं उस्ताद पैगम्बरी पेशो आहे। पैगम्बर असीं उन खे चवंदा आहियूं जेको हिकिड़ो मसीह हूंदो आहे, हिकिड़ो सरबराह हूंदो आहे, जेको हिकिड़े नंढे ॿार खे शऊर ॾींदो आहे त बाबा तूं जेको आहे सो हिकिड़ो फ़र्द आहीं ऐं इबादत इंसान जी ख़िदमत करणु इबादत आहे। ऐं उस्ताद पैगम्बर आहे, पर अफ़सोस आहे त अॼोके हिन निज़ाम में उस्ताद पंहिंजो पैगम्बरी जो पेशो छॾे हू वॾेरनि जी कमदारी खे पसंदि थो करे, वॾेरनि जी जेको आहे सो हुकम खे मञे थो। पर अफ़सोस जो अॼु असीं सिंधी क़ौम पोइते आहियूं। दुनिया लेवल ते ही सिंध वाहिद हुयो वतन जंहिंमें तालीम मशहूरु हुई ऐं हितां जा रवासी पूरी दुनिया में मशहूरु हूंदा, पर अॼु ॾुख आहे त जेके हितां जा चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे जेको आहे सो तालीम ॾे कंहिंजो ध्यानु ई न आहे। स्कूल वेही वेही इंतज़ारु करे करे उस्तादनि जो शहर खां अचंदा, ॻोठनि खां अचंदा, उहे घर वापसि हलिया था वञनि, पर उस्ताद हिते ड्यूटियूं नथा करनि। तव्हां हली ॾिसंदो कॉलेज बि तव्हां हलंदो, उते कॉलेज जी हालति ॾिसंदो, कॉलेज 1995 ईस्वी खां वठी जेको आहे गैर फ़ाल आहे। क्लास हुनजा ड्रथा पिया आहिनि, उन में जेको आहे वेहण जे लाइ बेंचूं न आहिनि, कुर्सियूं न आहिनि, किताब न आहिनि। ऐं 2010 वारी जेको आहे महाबोर्ड खां पोइ त कॉलेज जो ॿेड़ो ई गर्क थी वियो। हिन टाइम तव्हां कॉलेज हली ॾिसंदो त कॉलेज जेको आहे सो मुंहनि जे दड़े जा आसार ॾेई रही आहे। असां हुकुमराननि खे जेको आहे अपील कंदासीं त तालीम जे बहितरी जे लाइ जेको आहे सो वधि में वधि कमु कयो वञे, जीअं सिंध जा नौजवान पढ़ी पंहिंजो मुस्तक़बिल संवारे सघनि। अब्दुल ख़ालिक इहो ॿुधायो त तव्हां उस्ताद बि आहियो, बाशऊर आहियो, तव्हां पंहिंजी राय ॾियो त तालीम खे बहितर करण जे लाइ कहिड़े रुखनि खां जागरता करणु घुरिजे, शऊर बेदार करणु घुरिजे त जीअं तालीम जी बहितरी अचे। असांजो उस्ताद जो न पर कम्यूनिटी बि असां बि उन में मुलविस हूं, छो त असां पंहिंजो जेको आहे न उन कम्यूनिटी वारनि जी पघार जेको टैक्स भरनि था, असां उन्हनि जे जेको पघार मूं असां जेको आहे पघार मां उहा थो ॻाल्हि कयां तव्हांजी जेको आहे न इहे असां सभई जेके दोस्त हिन में मुलज़िम कम्यूनिटी बि असां में आहे त उहे बि एतिरा जेको आहे न लाशऊर थिया आहिनि। हू चवनि था त असांजो छा वास्तो, हर माण्हू जे करे पंहिंजे पंहिंजे फ़र्ज़ खे सुञाणे त उहो ॾींहुं परे न आहे जो असांजी तालीम पंहिंजे जेको आहे पंहिंजे पाए तकमील ते पहुचंदी। नाज़रीन, असां हिन वक़्तु तालके ठुल जी डिग्री कॉलेज जी इमारत में मौजूदु आहियूं। ही डिग्री कॉलेज तालके ठुल जी वाहिद डिग्री कॉलेज आहे जंहिं ते तक़रीबन हिन तालके जे 5 लख खां वधीक पॉपुलेशन जो दारोमदार आहे। उन खां अलावा जैकबाबाद ज़िले जो ही अहम तालको आहे, भरिसां ई शिकारपुर तालको। जेकॾहिं बेगारी केनाल क्रॉस कंदासीं त परियां शिकारपुर ज़िलो शुरू थी थो वञे। शिकारपुर ज़िले जा कुझु इलाइक़ा जीअं मियां साहिब आहे या हेॾो बलोचिस्तान जे जाफ़राबाद ज़िले वारा कुझु इलाइक़ा, मांझीपुर वारा साइडूं, इहे समूरे जो समूरा इन इलाइक़नि जा शागिर्द बि हिन ई कॉलेज में तालीम पढ़ाइण लाइ अचनि था। लॻभॻि हिते कोई 1500 खां वधीक शागिर्द तालीम पढ़ाइनि था। ऐं हिन इमारत जी अहिड़ी ज़बून हाली ॾिसी करे अफ़सोस ई करे सघिजे थो। इन खां अलावा जे ॿी वॾी हिकिड़ी अहम ॻाल्हि इहा आहे त जेको वर्क्स एंड सर्विसिस वारो वज़ीर आहे हे उनजो चूंड तक रहियो आहे। हीउ उनजो इलाइक़ो आहे। जेकॾहिं उनजे पंहिंजे इलाइक़े में चूंड तक में तालीमी इदारनि जी इहा अहिड़ी ज़बून हाली ऐं अहिड़ी तबाह हाली 2010 वारी जेका महाबोर्ड आई उन में हिन इदारे खे तमामु घणो नुक़सानु पहुतो। हिन वक़्तु जिते बीठा आहियूं उहा हिन कॉलेज जी लेबॉर्ट्री आहे। एॾी बुरी हालत में लेबॉर्ट्री
इन में अंदाज़ो लॻाए सघिजे थो त उन अख़्तियार धणनि जी केतिरी दिलचस्पी आहे पंहिंजे इलाइक़े जे तालीमी इदारनि सां। असां सां हिन वक़्तु ठुल डिग्री कॉलेज जो प्रिंसिपल अकबर अली सरकी साहब जन मौजूदु आहिनि, उन सां ॻाल्हाईंदासीं त उहे पंहिंजी कहिड़ी राय था ॾियनि। साईं इहो ॿुधायो त हीअ इलाही सारी वॾी कॉलेज आहे जंहिंमें 1500 खां वधीक शागिर्द तालीम था वठनि, अहिड़ी ज़बून हाली छो आहे ऐं कॾहिं खां वठी हिन जी मरमत न थी आहे? सिम वारो इलाइक़ो आहे, हिते सिम जे करे, पाणी जे करे ऐं वॾनि मींहनि जे करे छतियूं हिन जूं पुराणियूं डैमेज थी वियूं, जेके किरी पियूं, हुन जा अंदरियां जेके छापड़ आहिनि उहे किरी पिया, प्रैक्टिकल्स में शागिर्द ज़ख़्मी थिया। हिन लाइ असां पंहिंजो हायर अथॉरिटीज़ खे काफ़ी लिखियो अथसीं, बहरहाल हिन महिल ताईं कुझु बि न थियो आहे। भला इहो महिरबानी करे ॿुधायो त तव्हां चओ था हिते केतिरा ई भेरा शागिर्द बि ज़ख़्मी थिया आहिनि तालीम पिराइण दौरान ई, हायर अथॉरिटीज़ खे बि तव्हां लिखियो आहे। हितां ज़िले इंतिज़ामिया जो जेको सिविल इंतिज़ामिया जो हेड हुजे थो डिप्टी कमिश्नर, उहो हिते कॾहिं आयो आहे? तव्हांजो हिन चूंड तक आहे तव्हांजे वर्क्स एंड सर्विसिस वारे मिनिस्टर मीर हज़ार ख़ान बेजाराणी जो, छा उन जी बि कन लाटार आहे या बेध्यानी आहे? साईं हिते DC साहब खे बि असां काफ़ी दफ़ा कंप्लेन कई अथसीं। मीर साहब हिते आयो आहे तक में, हुनखे बि असां चयो अथसीं, हुन हिकिड़ी टीम मोकिली, टीम उनखे वञी इहो जवाबु ॾिनो त चयईं कॉलेज सही थी हले, कॉलेज में का कंप्लेन कोन्हे, का डैमेज कोन्हे कॉलेज। वरी बि असांजी कोशिशि आहे त मीर साहब खे बि असां इहो रिमाइंडर कयूं, अर्ज़ु कयूंसि त महिरबानी करे पंहिंजी बजट में अलोकेट असांखे कराए ॾे। भला अहिड़ी कंडीशन में तव्हां नथा सम्झो त ॿारनि जो या नौजवान शागिर्दनि जो हिते वेही करे पढ़णु उन्हनि जी हयातियूं ॼणो त ख़तरे में आहिनि? साईं वाक़ई बिल्कुलु तव्हां सही फरमायो था, हिते ख़तरे में आहिनि। असांजा काफ़ी क्लास रूम्स आहिनि जंहिंजूं छतियूं किरियूं, शागिर्द ज़ख़्मी थिया, उन्हनि खे असां बंदि करायो अथसीं। बाक़ी ॿिया जेके कुझु आहिनि पंहिंजो वेही सघनि था, उहो बि अलाह जे आसरे ते वेठा आहिनि, बाक़ी हे वेहण जहिड़ी कोन्हे, कहिड़े बि टाइम कोलेप्स थी सघे थी। भला हाणे हिते हेॾो सारो अहम तालीमी इदारो आहे, MA ताणी हिते तालीम ॾिनी वञे थी, केतिरा उस्ताद हिते पढ़ाइनि था? हिते उस्ताद तक़रीबन 26 उस्ताद पढ़ाइनि था, 600 खां 800 ताईं शागिर्द अचनि था, जंहिंमें रेगुलर आहिनि। हिते असां वटि हर फैसिलिटी आहे, शागिर्दनि जी एंट्री टेस्ट जी तयारी बि कराई थी वञे। उस्ताद सवेर हिते ॻाल्हि कई वई त मजमूई तौर ते हिते शागिर्द MA ताणी जा जेके कॾहिं मजमूई ॻाल्हि कजे तो लॻभॻि को 1500 खां वधीक उनजो तादाद थिए थो, इहा वाक़ई ॻाल्हि आहे? उहो जॾहिं प्राइवेट एग्ज़ामिनेशन हूंदा आहिनि उहे रेगुलर न हूंदा आहिनि। एक्स में 1500 खां 2000 ताईं हिते इम्तिहान ॾियण ईंदा आहिनि, उनखे एक्स कैंडिडेट चइबो आहे। उन समेत एतिरी तादाद आहे? एतिरी तादाद आहे जेके इम्तिहान में अपीयर थियण ईंदा आहिनि प्राइवेट, बाक़ी रेगुलर उहे घटि आहिनि। भला ही बलोचिस्तान जे इलाइक़नि खां बि शागिर्द हिते तालीम पिराइण अचनि था, भला कोई हिते हॉस्टल वग़ैरह आहे? हिते असां वटि हॉस्टल हुई, हॉस्टल बि डैमेज थी वई आहे। उते बि हिकिड़ो असांजो चौकीदार मरी वियो हो, जंहिंजे मथां राति जो हॉस्टल किरी पई हुई। उन खां पोइ असां उते शागिर्द रहणु बंदि कयासीं त मथां वधीक ॿियो नुक़सानु थिए। उन जी बि असां MPA साहब खे, डॉक्टर सोराब ख़ान, उनखे बि ॿुधायोसीं, ॿी अथॉरिटीज़ खे बि असां ॿुधायोसीं त महिरबानी करे पंहिंजा फंड्स अलोकेट करे असांजी मदद कई वञे। हिन महिल ताईं कंहिं बि पुछा न कई आहे। भला हिते हिकिड़ी ॻाल्हि थी कई वञे त हिकिड़ी माफ़िया सरगर्म आहे जेका फॉर्मेलिटीज़ तौर उहे टेंडर्स थींदा आहिनि, उहो कमु बि उन्हनि जे कागज़नि में थी वेंदो आहे, उहे करोड़ों रुपया उन्हनि जा पैसा बि उन्हनि खे मिली वेंदा आहिनि। इहा भई हाणे हिकिड़े असां जेकॾहिं सिज जे साम्हूं कागज़ जूं चऊं सिजु कोन्हे, इहा हिकिड़ी हक़ीक़त करप्शन आहे। अॻे ईअं हूंदो हो, हेड ऑफ डिपार्टमेंट खां NOC वठंदा त तव्हांजो कमु पूरो थियो। हाणे डायरेक्ट पंहिंजो उहो टेंडर उतां वठनि था, बिल उते ॾियनि था, हुननि खे एडवांस पैसा ॾियनि था, कमु करायो न करायो हुननि खे चेक मिली था वञनि। भली हेड ऑफ डिपार्टमेंट कंप्लेन बि करे थो, को ॿुधण वारो कोन्हे। भला हिते कॾहिं जेका वर्क्स एंड सर्विसिस ख़ासि तौर ते हे एजुकेशन वर्क्स जे मुंहिंजे ख़्याल में उन जे अंडर अचे थो, त उन्हनि जी का डिपार्टमेंटल का टीम आई आहे हिते, अहिड़ी कंडीशन ॾिठी आहे उन्हनि? न, अहिड़ी का बि टीम कोन्हे आई। हालांकि असां लिखी बीठा आहियूं त बाबा तव्हां विज़िट कयो रिपोर्ट जो। तव्हांजे लिखण खां पोइ कागज़नि में ठही थो वञे? कागज़नि में ठही थो वञे, को टेंडर बि थियनि था, को बिल थियनि था, बाक़ी आन त ग्राउंड कुझु बि कोन थो थिए। इमारत जी त अहिड़ी तमामु हिकिड़ी ज़बून हाली आहे, फर्नीचर ऐं बाक़ी जेके ज़रूरतनि जूं शयूं हुजनि थियूं उहे मुहैया कयूं वञनि थियूं? न, उहे बि कोन थियूं मुहैया कयूं वञनि। फर्नीचर असां वटि जेको हुयो 2000 जेका महा ॿोॾ आई 2010 में, उन में माण्हुनि कुझु साड़ियो, पोइ वरी जेका बरसाति हुई उन में
हिते हिकिड़ी कैंप हुई, रिलीफ कैंप हुई। असां हाणे इम्तिहाननि में फर्नीचर असां ॿाहिरों घुराईंदा आहियूं, स्कूलनि खां या ॿियनि खां पंहिंजो वठी हिते शागिर्दनि खे विहारींदा आहियूं। माना उहो ॼण त को किराए जो फर्नीचर ईंदो आहे। भला हिते डायरेक्टर कॉलेजिस आया आहिनि विज़िट ते कॾहिं? उहे काफ़ी दफ़ा आया आहिनि। उहो डायरेक्टर साहिबु चवंदो आहे मुंहिंजे हथु आहे कोन, मुंहिंजो कमु आहे पंहिंजो DG खे लिखणु। चवंदा आहिनि ठुल हर हवाले सां ॾाढो बाशऊर आहे। सियासत में बि हिते ॾाढी चटाभेटी रहंदी आहे, त सियासी अॻुवाणनि जी हिन तरफ़ अहिड़ी बेध्यानी इन महिल खे छा चइजे? साईं हिनखे बेहिसी चइजे, तालीम ॾे ध्यानु घटि। चयो वेंदो आहे त सिंध जा ॿ अहिड़ा इलाइक़ा आहिनि ठुल ऐं जोही, जेकॾहिं उते रेडी यूनियन जी बि इलेक्शन थिए त महसूसु ईअं थींदो आहे ॼण को क़ौमी इलेक्शन थींदा हुजनि। जॾहिं सियासी शऊर एतिरो आहे त अहिड़े हवाले सां इहा बेहसी पंहिंजे माण्हुनि खां ॼण त हिकिड़ो लातालगी वारो इज़हार आहे। साईं हिते असां वटि इलेक्शन कोन्हे कॉलेज में, पर जिथे बि यूनियन जी इलेक्शन थींदी उते कंहिं न कंहिं धुर जी उते इंटरवेंशन थींदी। कॉलेज में इलेक्शन ज़रूरु कोन्हे, पर कॉलेज ते डिपेंडेड माण्हू उहे उन्हनि जा वोटर त आहिनि न। साईं वोटर त आहिनि, पोइ जॾहिं इलेक्शन हूंदी आहे त इलेक्शन में MPs MNA खां वोटर पैसा वठंदा आहिनि। उहे चवंदा आहिनि त हाणे बाबा तव्हां पैसा वरिता आहिनि, असां तव्हांजो कमु छो कयूं। माना हिन कॉलेज में हितां जे कंहिं बि चूंडियल नुमाइंदे जो MPA हुजे या MNA हुजे, उन जी का औलाद पढ़ंदी आहे हिते? साईं हिते इम्तिहान त ॾेई विया आहिनि, इम्तिहान ॾेई विया आहिनि, डिग्रियूं तो वठी विया आहिनि। ईंदा कोन हुआ डिग्री वठी विया। नाज़रीन, असां हिन वक़्तु ठुल डिग्री कॉलेज जे BSc जेके ब्लॉक आहे उते BSc जा क्लासिस हलंदड़ हुजनि हा, पर उन इमारत जी अहिड़ी ज़बून हालीअ खे ॾिसी करे इन ते अफ़सोस थो करे सघिजे। ॿियो छा थो चई सघिजे इन जे हवाले सां? असां इंतिज़ामी बददियानती ऐं बेहसी वारी सूरत हाल जे करे हितां जो सॼी जो सॼो जेके तालीमी इदारा आहिनि उहे तबाह थियल आहिनि। हिन वक़्तु असां सां हिन ई कॉलेज सां वास्तो रखंदड़ लेक्चरर गॾु आहे असां सां फ़िदा हुसैन सरकी। उन सां ॻाल्हाईंदासीं त उहो पंहिंजी कहिड़ी राय थो ॾिए। साईं, तव्हां महिरबानी करे इहो ॿुधायो, तव्हां हिन कॉलेज जा उस्ताद आहियो, ही कॉलेज जी अहिड़ी इमारत जी ख़तरनाक सूरत हाल आहे, हिते कीअं ॿारनि खे विहारियो था? उहो ख़तरो न आहे, रिस्क न आहे हिकिड़ी? बिल्कुलु हिकिड़ो वॾो ख़तरो आहे। उन खां अॻु में बि असां उस्तादनि सभिनी गॾिजी रेज़ोल्यूशन पास कया हुआसीं त भई हे जेका कॉलेज आहे हिते कंहिं बि एक्टिविटी जे लाइक़ु न आहे। हिते कहिड़े बि वक़्तु बिल्डिंग जो को बि क्लास कोलाप्स थी सघे थो। काफ़ी क्लासनि जी जेको बिल्डिंग ऑलरेडी जेके आहिनि उहे डैमेज थी चुकियूं आहिनि, ऐं उन लाइ असां इंतिज़ामिया ऐं ॿियनि आला इख्तियारनि खे बि लिखियो आहे त हिन कॉलेज जी हालति एतिरी त ख़राबु आहे उनखे रिपेयर बि नथो करे सघिजे। उहा सॼे जी सॼी नई ठहणु खपे। जेसिताईं कॉलेज जी बिल्डिंग नई ठहे उन असांजी आला इख्तियारनि खां इहो मुतालबो हूंदो त हिन कॉलेज खे शिफ्ट करे शहर में जेको हाई स्कूल आहे इवनिंग में उते रखियो वञे, त जीअं असां तदरीसी अमल बिना कंहिं ख़ौफ़ ख़तरे जे असां हलाई सघूं। काफ़ी वालिदैन ऐं शागिर्दनि खे बि इन शइ जो अहसासु आहे, उन जे करे शागिर्द बि तालीम लाइ हिते न अची रहिया आहिनि। उहे चवनि था त बिल्डिंग में असां हिन ख़तरनाक में कीअं अचूं, ऐं उन्हनि जा पेरेंट्स बि मुसलसल असां सां इहा कंप्लेन करे रहिया आहिनि त भई हिन बिल्डिंग में असां पंहिंजा स्टूडेंट जेके औलाद आहे उन्हनि खे असां न मोकिलींदासीं, ऐं उन ख़तरो आहे उन्हनि जी जान खे। ऐं बिल्कुलु इहा हिकिड़ी वॾी रिस्क आहे। जेसिताईं इन कॉलेज खे नओं तामीर कयो वञे, असां इंतिज़ामिया खे घुरिजे त असांजे हिन खे शिफ्ट कयो वञे इवनिंग में। पर हेॾी सारी डिग्री कॉलेज आहे, 1,500 शागिर्द हिते तालीम था वठनि, बिल्डिंग सॼी तबाह लॻी पई आहे, ॿारनि जे खेॾण जे लाइ को ग्राउंड मेंटेन न आहे इंतिज़ामिया पारां, को उहो खेॾण जूं सहूलियतूं न ॾिनियूं वियूं आहिनि। का बलोचिस्तान खां शिकारपुर ज़िले जा शागिर्द बि अची हिते तालीम था वठनि, का हॉस्टल जी सूरत हाल न आहे। भला हिते हॉस्टल मुर्गो मुंड खां वठी हुई कोन, या हाणे पोइ तबाह थी वई आहे, उनखे न ठाहियो वियो आहे? हॉस्टल त हिते मौजूदु हुई, पर काफ़ी सालनि ज़रूरत आहे, पर काफ़ी सालनि खां वठी उन जी बि बिल्डिंग ईअं ई डैमेज थी वई। उन खां पोइ उन जे हिकिड़ो चौकीदार असांजो उहो बि उन जी छिति किरण जे सबबु डेथ करे वियो। उन खां पोइ उन में शागिर्द रहणु या उहो बंदि कयो वियो, उन जी बि का रिपेयर न थी सघी आहे। हाणे उन जी बि तव्हां हालति ॾिसी सघो था त उहा बि रहण जे क़ाबिल न आहे। भला पोइ हिन कॉलेज जे लाइ त चयो थो वञे 2010 जी ॿोॾ खे त चंद साल गुज़रिया आहिनि, 4-5 साल थिया आहिनि, पर हे इलाही सालनि खां वठी ठहियल नज़र नथी अचे। 2010 जी ॿोॾ खां अॻु में बि हिन ते कोई मरमती कमु नज़र नथो अचे। त हिन जो कागज़नि में ॿुधो वियो आहे त खोड़ भेरा ही कॉलेज ठही चुकी आहे, इहा हक़ीक़त आहे या इहो हरू भरू जो इल्ज़ाम आहे?
त हाणे जेसि ताईं मरमत जो वास्तव त असां बि इहो ॿुधूं था त हिन जी कागज़नि में त मरमत थियल आहे, पर रियल हक़ीक़त इहा आहे त हिते ऑन द ग्राउंड कुझु बि न आहे। भला घणो वक़्तु अॻु में घणा साल अॻु में हिन कॉलेज जी मरमत थी? जेका असांखे यादि थो अचे त 2006 या 7 में हिन जी मरमत थी, पर उहा बि न थियण जहिड़ी। उन में बि ठेकेदार अध में कमु छॾे भॼी वियो, या ईअं थियो त उहा पंहिंजा पैसा वठी हली वियो बग़ैर कंहिं कमु कराइण जे, जंहिंजो BSc ब्लॉक जंहिंजे अॻियां बीठा आहियूं उनजो मिसाल इहो ई आहे त काफ़ी दफ़ा ठीका त थिया आहिनि, पर ठेकेदार पैसा वठी हलिया था वञनि, कमु कोन था कराइनि। पर जेकॾहिं असुली तौर ते ॾिठो वञे त जैकबाबाद ज़िले जो 47% हिसो जेको आहे उहो तालके ठुल ते ॿधलु आहे। तालके ठुल जी ही अकेले डिग्री कॉलेज आहे। लखे माण्हू जे ॿार जेके लखे माण्हुनि जी पॉपुलेशन आहे उन्हनि जो दारोमदार हिन तालीमी इदारे ते आहे। त हिन जी अहिड़ी ख़स्ता हाली हिते समूरा जेके अख़्तियार धणी आहिनि, कॾहिं भला हिते जेको वर्क्स एंड सर्विस जेको वज़ीर आहे उन ज़हमत कई आहे को 5-8 सालनि में हेॾे अचण जी? न कॾहिं बि उहो कोन आयो आहे हिन कॉलेज में विज़िट करणु, कॾहिं बि न आयो आहे। माना उन इहा ज़हमत गवारा न कई आहे? न उन न कई आहे। भला हितां जो MNA साहब कॾहिं आयो आहे हिते? उहो बि कोन आयो आहे कॉलेज में। MPA साहब आयो आहे? MPA बि कोन आयो आहे। माना कोई बि चूंडियल नुमाइंदे खे ज़रूरत महसूस न थी आहे त हेॾे वञी को अखियुनि सां ॾिसी करे उन सूरत हाल खे ॾिसी ऐं उन मुतालिक़ एफर्ट्स वठजनि? न बिल्कुलु कोई बि न आयो आहे हिते। बेहसी जी हद आहे? बिल्कुलु इहा हद तव्हां ॾिसी सघो था पाण। ठुल डिग्री कॉलेज जी लेबॉर्ट्री हुई, उन जी अहिड़ी बुरी हालत ॾिठी। इन जी बुरी हालत छो आहे या इमारत ज़बून हाल छो आहे, लेबॉर्ट्री एतिरी नॉन फंक्शनल छो थी नज़र अचे? असां सां इन हवाले सां लैब असिस्टेंट AK मुग़ल साहब गॾु आहिनि, उन सां ॻाल्हाईंदासीं। मुग़ल साहब इहो ॿुधायो त तव्हां हिते लैब असिस्टेंट मुक़ररु आहियो, आख़िर इन लेबॉर्ट्री जी अहिड़ी बुरी हालत छो आहे? लेबॉर्ट्री में पहिरीं त इहा आहे त गुज़िरियल 15-20 सालनि खां वठी कंहिं क़िस्म जी का फंडिंग कान थी आहे जंहिंमें असांखे इक्विपमेंट्स मिलनि या केमिकल्स मिलनि। ॿिए नंबर ते बोर्ड खां पोइ हिते 4 फुट पाणी अंदरि बीठल हो 3 महीननि खां लॻी थो। उन जी लगातार पाणी बीहण खां पोइ इहा सॼा ब्लॉक्स जेके आहिनि वेहिजी विया, छतनि जा छापड़ करणु शुरू थिया, क्रैक्स पइजी विया। ऐं तव्हां पाण पंहिंजे फुटेज में ॾिठा हूंदा त उते बोतलूं बि सॼी भॼी पियूं। केमिकल लेबॉर्ट्री जो जेको केमिकल रूम हो सॼो उहो डिस्ट्रॉय थी वियो ऐं ॿाहिरि जेके टेबलूं असांजी उहे बि भॼी पियूं। ज़ाहिर आहे कंहिंजी ज़िंदगी का ख़तरे में ॼण सां त कमु कोन हलंदो। न शागिर्द उन में असां अंदरि छॾण लाइ तयारु आहियूं, न पाण उते कमु करण लाइ तयारु आहियूं, छो त केमिकल रिएक्शन्स में अञा वधीक नुक़सानु थी सघे थो पियो, जंहिं करे असां केमिकल यूज़ नथा करे सघूं पिया। ॿिए नंबर ते मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त हिन कॉलेज जेका अॾावत आहे, जेका इंटरमीडिएट कॉलेज जी जंहिंमें लेबॉर्ट्रीज़ जिन ज़बून हाली हुई, इहे 76 में ठहियूं। उन खां पोइ कुझु न कुझु वक़्त में मरमत थींदी, पर गुज़िरियल केतिरनि सालनि खां वठी मरमत जो नालो ई कोन्हे। मथां बरसाति पए त पाणी सिधो सो अंदरि हलियो अचे, जॾहिं उहो अंदरि अचे त कई दफ़ा असां वटि पंहिंजो पखा सड़ी विया, बिजली जा शॉर्ट सर्किट्स थिया ऐं अंदरि जेको आहे सो नुक़सानु थियो। जॾहिं इहे एॾा नुक़सान थींदा, इहो थींदो त कहिड़ा ॿारड़ा जेके आहिनि या उनजा असां पाण जेके ॿारनि जा पीअर बि आहियूं ऐं उन सां गॾोगॾु असां हुते उस्ताद बि आहियूं, सिख्या जो कमु ॾींदा पिया, मुशाहिदनि जो कमु ॾींदा पिया, त केरु पंहिंजी ज़िंदगी दावत लॻाईंदो? तंहिंजे करे उहा दिलचस्पी न रही आहे वञी टोटल बे। साॻियो जॾहिं BSc ब्लॉक असांजो ठहियो त असांखे हैंड ओवर कोन कयो वियो, पर असां जॾहिं ॾिठो कमु पूरो थी वियो आहे, उहे असांखे पंहिंजो क़ानूनी तौरु हैंड ओवर नथा कनि पिया, पर असां चयोसीं असां वटि घणा ई आहे शागिर्दनि जी, असांखे यूटिलाइज़ कयूं, त असां अची करे यूटिलाइज़ कयोसीं। साल बि न हलाए सघियासीं त उहा ई इमारत जा पंहिंजो छतियूं करणु लॻियूं ऐं उन खां पोइ वरी ठेकेदारनि जे हवाले कयूं। ऐं हिन वक़्तु बि तव्हां मुंहिंजे पुठि में उहो ॾिसो था पिया त अंदरि जेके तव्हां वञी ॾिसंदो त लेबॉर्ट्री में तव्हां घिड़ी न सघंदव। तव्हां उनजे वरांडनि में वेंदो त तव्हांखे आसमान नज़र ईंदो, मथे फ्लोर ते तव्हां वेंदो तव्हांखे छत खां बिल्कुलु आसमान नज़र ईंदो। हालांकि असां हिननि ब्लॉक्स में ऐं हुन ब्लॉक में इम्तिहान बि कराए चुका आहियूं, पर हींअर त उते अंदरि घिरण ई हिकिड़ो अजीब लॻे थो जो उनजे भर में हॉस्टल आहे त उन जी इमारत बि किरी पई ऐं उनजो चौकीदार जेको आहे उहो हेठां दॿिजी मरी वियो, त उहा उते नॉन फंक्शन थी वई। ऐं जिते अहिड़ी हालत हूंदी उते केरु पंहिंजो सुर ॾींदो? जंहिंजे करे असांजे शहर जे ॿारनि जे मथां उनजे वालिदैन जे मथां एतिरो असरु पियो त हू तालीम पुराण जे हवाले सां पाण खे में हिकिड़ी ख़ौफ़ज़दा थी करे अचण लाइ तयारु न आहिनि। असां उनखे अपील कंदा अचनि था, पर किथे पढ़ायूं, किथे बि आहियूं, किथे मुशाहिदा करियूं? ॿाहिरि त पढ़ाए सघंदासीं, पर मुशाहिदा लेबॉर्ट्री सवाद न थी सघंदा।
पर लैब खे जॾहिं तवजो न मिलंदो उनखे तरफ़ को तवजो न हूंदो उन ते पंहिंजो रिपेयर न थींदी उनखे केमिकल्स न मिलंदा उनखे पंहिंजो इक्विपमेंट्स अपडेट न थींदा त उहो कीअं उनजो कमु हलंदो। नाज़रीन असां हाणे जेको आख़िरी सूरत हाल इहा नज़र आई आहे समूरे माण्हुनि जी राय वठण खां पोइ जेको हक़ीक़त नज़र आई आहे त समूरी जो समूरी इंतिज़ामी बेध्यानी ऐं चूंडियल नुमाइंदनि जी पंहिंजे माण्हुनि खां लातालकी ऐं बेहसी वारो अंसर साम्हूं आयो आहे। असां हाणे हितां ठुल जे मक़ामी रिपोर्टर सरमद कंडरानी सां ॻाल्हाईंदासीं त हू मुसलसिल हिन इलाइक़े में मुख़्तलिफ़ शयुनि खे रिपोर्ट कंदो रहियो आहे त हीउ हेॾो वॾो इदारो जेको आहे उहो अहिड़ी ज़बून हाली के पहुतल आहे उन मुतलिक़ उन्हनि रिपोर्ट कयो हूंदो ज़रूरु रिपोर्ट कयो हूंदो छा चूंडियल नुमाइंदनि उन बावजूद बि हेॾे ध्यानु न ॾिनो त उनजे माण्हुनि में तालीम सां शौक़ु बि नज़र अचे थो ऐं हीअ जेके तालीमी इदारा आहिनि जेके ॿाहिरि जा प्राइमरी स्कूल्स आहिनि उहे त हंधि रहिया पर हीअ तालके ठुल जे तालके हेडक्वार्टर जी जेका डिग्री कॉलेज आहे उन जी बि अहिड़ी ज़बून हाली आहे। आख़िर इहा सूरत हाल चूंडियल नुमाइंदनि जी बेध्यानी आहे या जेका इंतिज़ामी जेके वस वारियूं अख़्तियारियूं आहिनि उन्हनि जी मुजरमानी ग़फ़लत आहे ही अहिड़ी सूरत हाल छो बणियल आहे? साईं सभ खां पहिरीं हितां जेके चूंडियल नुमाइंदा उनजो किरदारु बिल्कुलु आहे ठीकु आहे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां जीअं दोस्त ॻाल्हि कई त बाबा हिते MPA या MNA कोई बि न ईंदो MPA MNA ईंदा आहिनि उहो ईंदा उन वक़्तु ईंदा आहिनि जॾहिं इलेक्शन थींदी आहे हिते जॾहिं बैलेट बैग्स खणी ईंदा आहिनि उन टाइम ईंदा आहिनि। उन खां पोइ चूंडियल नुमाइंदनि खे हिते जेके हितां जा चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि खे हिसो पंहिंजो मिलंदो आहे। हाणे तव्हां ॾिसो न हिते टोटल स्टाफ आहे लोअर स्टाफ क्लार्क 48 आहिनि उन खां पोइ 28 पंहिंजो आहिनि लेक्चरार आहिनि पर तव्हांखे फस्ट ईयर इंटर में 10 खां 12 शागिर्द मिलंदा। हे दोस्त सवेर ॻाल्हि कई त साईं हिते शागिर्द हुया पर टाइम गुज़री वियो इहा बिल्कुलु कतई ग़लति ॻाल्हि आहे। हिते सिर्फ़ु 10-12 आया आहिनि। हाणे जेके अॼु जेकॾहिं लेक्चरार मौजूदु आहिनि उहे तव्हांजे ॿुधण खां पोइ लेक्चरार हिते आया आहिनि अक्सर लेक्चरार ग़ाइबु हूंदा आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि आहे त हिते जेका टोटल चवंदा 4 कमरा आहिनि 4 कमरनि में 1500 शागिर्द हिते उनजी पंहिंजो दाख़िला आहे। 1500 शागिर्द तव्हां सम्झी सघो था चइनि कमरनि में नथा वेही सघनि। उन खां पोइ सभ खां वॾी असां सां नाजाइज़ी हिन ठुलवासियुनि सां इहा आहे जो हिते जॾहिं एग्ज़ाम थींदा आहिनि त बलूचिस्तान पंजाब जा छोकिरा हिते घुराए उन्हनि खे हिते इम्तिहान ॾिनो थो वञे ऐं घटि में घटि 2500 खां 3000 माण्हू हिते हर साल इम्तिहान ॾियनि था। ऐं यकीन ॼाणो त इम्तिहाननि जे टाइम हिते हिन कॉलेज में 100-150 शागिर्द वेठा हूंदा बाक़ी शागिर्द वॾेरनि जे बंगलनि ते जेके हितां जो लेक्चरार उन्हनि जे उताकनि ते जेके मुख़्तलिफ़ वॾेरा आहिनि उन जे उताकनि ते वेही फार्म हल कनि था। इन जे करे नुक़सानु जेको आहे असांजो थिए थो ऐं हर साल लख रुपया कमाइनि था उहे लख रुपया काॾे था वञनि। ठीकु आहे जेकॾहिं ठेकेदार कमु नथो कराए वर्क एंड सर्विस या बिल्डिंग वारा कमु नथा करनि त लख रुपया जेके तव्हांखे मिलंदा उहे तव्हांखे उन लाइ हे बि जवाबदार आहिनि। हिते जेका पोस्टिंग थींदी आहे न उहा पोस्टिंग बि थींदी आहे सियासी बुनियाद ते ज़ाहिर सियासी बुनियाद ते जेकॾहिं पोस्टिंग थींदी त पोइ सम्झो था जेको MP या MNA कराईंदो उन खे पंहिंजो हिसो मिले थो। हिते थिए बि थो सियासी बुनियादनि ते जेकर हिननि खे जेके दर्द हुजे हा न अॼु 1500 छोकिरा जेकर चवनि था हिते दाख़िला आहे त घटि में घटि 100 छोकिरा त ॾेखारनि न हिते 10-12 छोकिरा आहिनि साईं। पर हितां जी इंतिज़ामिया इहो बि ॻाल्हि कई त हिते वालदेन इन जे करे बि ॿार नथा मोकिलनि त बिल्डिंग जी ज़बून हाली आहे ज़िंदगियूं ख़तरे में आहिनि इहा हक़ीक़त आहे? इहा बिल्कुलु हक़ीक़त आहे त हिते जेका बिल्कुलु जेका हे जेका कमु न थियो हिते जेको ठेकेदार जी ॻाल्हि कंदा ठेकेदार बि सियासी बुनियादनि ते आहिनि साॻिया माण्हू ॿियो माण्हू थोरी आहे जेको हिते ठुल जो माण्हू आहे। जेकॾहिं हितां जो इंतिज़ामिया क़दम खणे 1500 शागिर्द जेकॾहिं तव्हां ठुल जेकब शिकापुर रोड ते हिते ॿाहिरि ई निकिरी जेकॾहिं एहतिजाज कनि ॿधी एहतिजाज कनि उनजो नतीजो न निकिरंदो। हे ज़िम्मेवार आहिनि हितां जो जेको अमलो आहे उहो ज़िम्मेवार आहे। जेकॾहिं ठेकेदार 1 करोड़ 2 करोड़ 5 करोड़ जो कमु करे थो त ज़ाहिर हिननि खे बि शेयर मिले थी। MP MNA त उहो त पंहिंजो शेयर अॻु वाटि वठी था जॾहिं हिननि खे बि शेयर मिले थी। ऐं ॿी ॻाल्हि हिते जेको हिते साईं ॻाल्हि कई त जेका असां ठुल में पढ़ायूं हायर सेकेंडरी स्कूल क़ाइमु थियण खां पोइ हिन कॉलेज जेका तबाह थी आहे हॉस्टल आहे हॉस्टल खे बि कंहिं तबाह कयो। असां जॾहिं पढ़ंदा हुआसीं 96-97 उन टाइम खां वठी तबाह थियल आहे। 96-97 खां वठी पंहिंजो हे डिग्री कॉलेज जी साॻी हालत थी। 96 में ईंदा हुआसीं 5 मिंट जेकॾहिं असां लेट करे ईंदा हुआसीं असांखे ॿाहिरि बीहारे छॾींदा लाइन करे बीहारे छॾींदा। छा उहे उस्ताद न हुया? उहे बि अहिड़ा ई उस्ताद हुया न। असां ज़िम्मेवारी छड़ो वालदेन जी ज़िम्मेवारी न आहे चूंडियल नुमाइंदगी न आहे साफ़ ई न आहे हितां जो स्टाफ आहे उनजी ज़िम्मेवारी आहे। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त हिते तव्हांखे ॿुधाईं था अज़हर साहिबु हिते जेको स्टाफ मुक़ररु लोअर स्टाफ सॼो जाली तरीक़े सां मुक़ररु थियल आहे। सभु बोगस माण्हू हिते भर्ती थियल हिकिड़े ख़ानदान जा माण्हू भर्ती थियल आहिनि। अली मोहम्मद महर
इहा शइ तव्हां आंधी रिकॉर्ड रखो, अली मोहम्मद महर बि हिन ठुल डिग्री कॉलेज मां जाली सर्टिफिकेट वठी चुको आहे। ठुलो डिग्री कॉलेज अॻूणो वॾो वज़ीर अली मोहम्मद महर, अॻूणो वॾो वज़ीर अली मोहम्मद महर, इहा आंधी रिकॉर्ड आहिनि दोस्तनि खे, भली तव्हां रिकॉर्ड चेक कयो। उन जी बि जेका डिग्री आहे न उहा ठुल कॉलेज में ठुल डिग्री कॉलेज जाली डिग्रियुनि जे हवाले सां मैडम ठुल आहे। भला ग्रेजुएट जी डिग्री अथव तई? मुंहिंजे ख़्याल में ग्रेजुएट वरिती हूंदी, इंटर जी आहे छा आहे, बहरहाल इहा क्लियर आहे त हिते पंहिंजो इन सर्टिफिकेट पंहिंजो आहे उनजो उन जा छा अली मोहम्मद महर अची हिते पढ़ायो, हिते अची इम्तिहान ज़ाहिर मां ॼणा उन जा जेका माण्हू हूंदा उन्हनि अची पढ़ायो, लखे रुपया रोज़ कमाइनि था हर साल। इन खां अॻु में कुरैशी साहब नालो आहे सो जेका कुरैशी साहब जो मां नालो ज़हन में लही वियो आहे, उहो कुरैशी साहब जे दौर में बाक़ाइदे हिते क्लास हलंदा, उनखे 2-3 साल थिया आहिनि। बाक़ी हाणे जेके अहिड़े क़िस्म जो दामान कंदासीं, 2010 आई, बोर्ड अची वई, तबाह थी वई, शागिर्द नथा अचनि, वालदेन जो ॾोह आहे, कुझु कोन्हे, सॼो जेका पंहिंजो हिकिड़े पंहिंजो टोपी डाम आहे, कुझु बि कोन्हे। नाज़रीन, हितां जे मक़ामी रिपोर्टर सरमंद कंडराणी हिकिड़ो दिलचस्प इंकशाफ़ कयो त सिंध जो अॻूणो वॾो वज़ीर अली मोहम्मद महर बि हितां सर्टिफिकेट वठी ग्रेजुएट थियो आहे। इंतिहाई अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे जेकॾहिं इन सतह जा माण्हू बि अहिड़े क़िस्म जी किरत में मुलविस हुजनि त बाक़ी आम माण्हूअ जी केरु सोचींदो। ऐं उन खां अलावा हुनजो इहो बि चवणो त हिते न सिर्फ़ु चूंडियल नुमाइंदो पर कॉलेज इंतिज़ामिया चूंडियल नुमाइंदो ऐं हितां जा शहरवासी समूरे जा समूरा बराबरि जा शरीक आहिनि। जेकॾहिं हितां जो कॉलेज इंतिज़ामिया जो अमलो पंहिंजी ज़िमेदारी जो किरदारु निभाए त बहितरी अची सघे थी। हितां जो चूंडियल नुमाइंदो पंहिंजो ज़िमेदारी वारो किरदारु निभाए त बहितरी अची सघे थी। हितां जा शहरवासी जेके आहिनि उहे पंहिंजनि बचनि जा पाण ई सजण थियनि तॾहिं बि बहितरी अची सघे थी। पर जेकॾहिं इन हद ताणी जा वॾे नाले वारा सियासतदान अहिड़े क़िस्म जी माण्हुनि में रवश विझंदा त 4 ज़िला क्रॉस करे अची हितां सर्टिफिकेट वठी वञी पाण खे ग्रेजुएट प्रूफ कंदा त पोइ उन ते अफ़सोस ई करे सघिजे थो। इन खां वधीक ॿियो छा थो चई सघिजे। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।